केतिरनि ई मुल्कनि में अॼुकल्ह सख़्त गर्मीअ सबबि लखें माण्हू मामूल खां वधीक गर्मीअ जो शिकार थी रहिया आहिनि। गरम मौसम में एयर कंडीशन खां सवाइ रहणु मुश्किल आहे, पर अक्सर हंधनि ते बिजलीअ जी लोड शेडिंग या एसी न हुजण या वरी माली ताक़त न हुजण सबबि हिन थधी मशीन खे इस्तेमालु करणु नामुमकिन थी वियो आहे। उहो ई सबबु आहे त साइंसदान मुतबादिल टेक्नोलॉजीअ ते कमु करे रहिया आहिनि जेकी एसीअ जी ज़रूरत खे ख़तमु कनि था। कूलेंट नाले हिक भित कुझु अर्सो अॻु गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम जे हिक मुक़ाबले में बि इनाम हासिल कयो आहे। ही भित रवायती टेक्नोलॉजी ऐं जदीद डिज़ाइन ते ठाही वई आहे। उन जी क़ीमत एसी सिस्टम खां घणो घटि आहे। हिन भित में मिटीअ जा केतिरा ई थांव लॻाया विया आहिनि जेकी इमारत खे थधो करण जो कमु कनि था। भित में मिटीअ जे थांवनि में पाणी विझी उन खे छॾियो वेंदो आहे जेको थधि में बदिलजी वेंदो आहे। उहा बग़ैर एसीअ जे घर खे थधो करे छॾींदी आहे। तव्हांखे ईअं लॻंदो त उहा एयर कूलर वांगुरु कमु कंदड़ भित आहे, छाकाणि त उन जो तरीक़ो ऐं डिज़ाइन एयर कूलर वांगुरु आहे। वॾो फ़ाइदो इहो आहे त उन भित जे लाइ बिजलीअ जी ज़रूरत न पवंदी। घर खे थधो रखंदी। उहा दीवार हवा जी आलूदगीअ खे बि रोके थी, जंहिंजे लाइ भित में लॻल थांवनि ते ख़ासि कोडिंग कई वेंदी आहे जीअं आसपास जी हवा साफ़ रहे। ही भित कुझु साल पहिरीं ठाही वई हुई। हाणे हर माण्हू अहिड़ी भित ठाराए सघे थो जंहिंसां को नुक़सान बि नाहे।